अपडेट कयो आहे अहम ख़बर है कराची में पुठिते पयल तालकनि जे पास उम्मीदवारनि जी भर्ती जो मरहलो मुकम्मल करण जूं हिदायतूं। स्कूल एजुकेशन खाते सिंध पारा भर्ती जो मरहलो मुकम्मल करण जूं हिदायतूं जारी कयूं। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जी हिदायत ते स्कूल एजुकेशन खाते सिंध जो ऑफिसरनि खे ख़त ऑफर लेटर क़बूल कंदड़ उम्मीदवारनि जी मुक़ररी जा ऑर्डर जल्द जारी कया वञनि। स्कूल एजुकेशन खाते सिंध जो चवणु आहे कराची खां अपडेट ॾेई रहिया आहियूं ख़ाली जायुनि ते 15 ॾींहनि अंदरि मुक़ररियूं कयूं वञनि। उम्मीदवारनि जो वक़्तु ज़ाया करण जी सूरत में लाॻापियल ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अपडेट कयो आहे कराची में पुठिते पयल तालकनि जे पास उम्मीदवारनि जी भर्ती जो मरहलो मुकम्मल करण जूं हिदायतूं। स्कूल एजुकेशन खाते सिंध पारां भर्ती जो मरहलो मुकम्मल करण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जी हिदायत ते स्कूल एजुकेशन खाते सिंध जो ऑफिसरनि खे ख़त ऑफर लेटर क़बूल कंदड़ उम्मीदवारनि जी मुक़ररी जा ऑर्डर जल्द जारी कया वञनि। अपडेट कंदासीं पुठिते पयल तालुकनि जे पास उम्मीदवारनि जी भर्ती जो मरहलो मुकम्मल करण जूं हिदायतूं कई वयूं आहिनि। स्कूल एजुकेशन खाते सिंध पारां भर्ती जो मरहलो मुकम्मल करण जूं हिदायतूं जारी कई वयूं। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जी हिदायत ते स्कूल एजुकेशन खाते सिंध जो ऑफिसरनि खे ख़त ऑफर लेटर क़बूल कंदड़ उम्मीदवारनि जी मुक़ररी जा ऑर्डर जल्द जारी कया वञनि। अपडेट कंदासीं ख़ाली जायुनि ते 15 ॾींहनि अंदरि मुक़ररियूं कयूं वञनि। तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद जलबाड़ी खां। जी कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, स्कूल एजुकेशन खाते सिंध जे तालीम खाते पारां डिप्राइव्ड जेके तालुका आहिनि उन्हनि जे पास उम्मीदवार जेके आहिनि IB टेस्ट पास कंदड़ जेके उम्मीदवार आहिनि वेटिंग लिस्ट में जेके इंतज़ार कंदड़ आहिनि उन्हनि उम्मीदवारनि जी भर्ती जो मरहलो मुकम्मल करण लाइ स्कूल एजुकेशन खाते पारां जेको आहे सो हिदायतूं जारी कयूं आहिनि। सिंध जे तालीम सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जी हिदायत ते स्कूल एजुकेशन खाते सिंध जे डिविजनल ऑफिसरनि खे ख़त बि जारी कयो वियो आहे। तालीम खाते पारां इहो चयो वियो आहे, उनमें इहो ॼाणायो वियो आहे उन लेटर में त ऑफर लेटर क़बूल कंदड़ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जी मुक़ररी जा जल्द ऑर्डर जारी कया वञनि। उनखां अलावा सिंध जी तालीम खाते पारां जारी कयल लेटर में इहो पिणु लिखियलु आहे त ख़ाली जायुनि ते 15 ॾींहनि अंदरि मुक़ररियूं कयूं वञनि। उम्मीदवारनि जो वक़्तु ज़ाया करण जी सूरत में लाॻापियल ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई पिणु कई वेंदी। हीअ वाज़े रहे त कुझु 2021 खां वठी जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि टेस्ट ॾिना हुया, उन्हनि जा फेज़ मुख़्तलिफ़ हलिया हुया ऐं जेके डिप्राइव्ड तालुका हुया उन्हनि में पिणु जेके सवनि जी तादाद में बल्कि हज़ारनि जी तादाद में जेके उम्मीदवार आहिनि उहे वेटिंग लिस्ट में हुया, इंतज़ार में हुया त इन जो मरहलो कॾहिं शुरू थींदो आहे, कॾहिं उहे भर्ती थींदा। त हाणे सिंध जे तालीम खाते पारां इहे हुकुम जारी कया विया आहिनि त 15 ॾींहनि में उहे जेके डिप्राइव्ड तालुका आहिनि उन्हनि जूं जेके भर्तियुनि वारो मुक़ररियुनि वारो जेको मरहलो आहे उहो मुकम्मल करे रिपोर्ट पेश कई वञे। जी महिरबानी अवां जी।